उन्हें कुंवार लाइ त मां बि सोचां वेठी माई डियर सन। मम्मा अव्हां खे पसंद आहे? हाँ हाँ, ॾाढी सुठी छोकिरी आहे। तोखे वणे थी त मां मामा लकीअ सां ॻाल्हायां थी। हूअं बि एनी ॾाढी सुठी छोकिरी आहे, इहा असांजे खानदान जे लाइक़ आहे। मम्मा पर पर न, तूं को फिक्र न कर, बस सब कम ठीक थी। पर मम्मा मूंखे एनी सां शादी करणी न आहे। छा तोखे एनी सां शादी करणी न आहे? त पोइ जो तो कैसा शादी करनी? कहिड़ी छोकिरी सां गॾु? केरु आहे? आहे मम्मा, केरु आहे? किथे आहे? हिते ई आहे, अव्हां हुनखे ॾिठो आहे? हिते ई आहे, मूं हुनखे ॾिठो आहे। मुझे तो का समझ में ॻाल्हि कान थी। मामा वो चाचे जुम्मन जी आशी। आशी मूंखे हैरत आहे त केतिरे वक़्त खां तुंहिंजी ख़बर आहे। ऐं मूंखे केतिरे वक़्त खां पई आहे। हाल बेटा आशी तुंहिंजो जोड़ न आहे। हीअ कहिड़ो मयार आहे तुंहिंजी पसंदि जो? तव्हां त चाचे जुम्मन सां ॻाल्हि कई हुई। न पुट, मूं हुन सां का बि अहिड़ी ॻाल्हि कान कई। मूं हुन सां दाज ॾियण जी ॻाल्हि कई, तुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि कान कई हुई। अमी असां ॿिन्ही लाइ रहमत ऐं शफ़क़त जो आसमान बणिजी वञे। रहमत ऐं शफ़क़त बणिजी वञे ॿिन्ही पासनि जी लाइ। इनजी माना अव्हां एॾा मसरूफ़ आहियो त मिट माइटनि लाइ बि वक़्तु कोन अथव? खैर अहिड़ी बि ॻाल्हि कान्हे, पर अव्हां लाइ वक़्तु ज़रूरु कढिबो, बल्कि ईअं सम्झो त अॼु खां वठी मोकल। ओहो, अचो अचो डॉक्टर साहिबा, अॼु भला केतिरनि मरीज़नि खे बीमार करे आया आहियो? बीमार वई छो कंदी, शमीद तमामु सुठी डॉक्टर आहे। अच्छा, अव्हां चओ था त खणी एतबार करियूं था, न त किथे अमी त बीमार न आहियो न? आऊं हाँ बीमार त हुअसि, पर हाणे ठीकु थी वियो आहियां। इहो त मूंखे बि ॾिसण में पियो। एक्सक्यूज़ मी, मां चेंज करे हॉटलाइन मिसिंग, यानी कि दिल जी लीक ही कान्हे। त पोइ ही माण्हू चेहरो किया हिन जो हथ सां भला वंजुड़े हिन जे वरी दिमाग़ जी लीक कान्हे, यानी नो ब्रेन। सचुपच के माण्हू अञा बि हिन दुनिया में दिल ऐं दिमाग़ खां सवा हलनि पिया। छा केरु? तूं प्रोफेसर लिक लिकोटी आई? न न, मां प्रोफेसर लाल मोहम्मद क़िस्मत वारो, यानी कि प्रोफेसर एलेन लकी आहियां। तूं मूंखे प्रोफेसर लकी चई सघीं थी, पर तूं केरु आहीं? तूं कहिड़ो प्रोफेसर आहीं? तोखे इहा बि ख़बर कान्हे त आउं केरु आहियां? तूं पक सां हिन पाड़े में रहंदी आहीं? हा बिल्कुलु ठीकु। त पोइ पंहिंजो नालो ॿुधाए। मुंहिंजो नालो गुल आहे। वाह, तूं त वॾी लकी आहीं, यानी कि क़िस्मत वारी आहीं। तोखे कीअं ख़बर अथई? तोखे ॾिसी ऐं नाले मां। अच्छा, त तूं पक वॾो प्रोफेसर आहीं। भला हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा पुछ।
न न पुछ पुछ बाकी किस बात आ रही है ना? लूटाऊ तू वाकई किस्मत वाली है अजीब छोकरिया लोग बोटा किते में आओ करे पियो हल्ला लोग बोटा किते में आओ करे पियो हल्ला ओ किंग खान कम बैक यो हकमत है यो है ना हमारा सुबह खां थी आयो किथे आओ है ना ब दफ़ा आज लाइ मानी 4 दफ़ा चायूं खणी आयो आहियां यानी कि नाउ ड्रिंक 5 टी 4 चायूं त थधी थी वयूं अचो 5 चांहि गरम यानी कि हाट वाटा यार लोग बाजार वियो कुछ सामान वठो अकबर साईं एतिरो सामान खणी आया आहियो वरी शादी पिया करियो छा तोहफ़ा आहिनि माण्हुनि लाइ तोखे त ख़बर आहे त सुभाणे ॻोठु मोटी वञणो आहे हा साईं ॻोठ त भली वञो ॻोठ त पाण सुठी ॻाल्हि आहे न पर साईं अकबर मां आहे न तव्हांखे अञा घणियूं जायूं घुमाइण थो चाहियां न लोग ॿिए दफ़े ॻोठ को तमामु अहम मसइलो थी पियो आहे तंहिं करे मूंखे हुते पहुचणु तमामु ज़रूरी आहे वॾो मसइलो थी आहे यानी कि थिंक सीरियस अकबर साईं ॿुधायो न इहो कहिड़ो मसइलो आहे न लोग इहा ॻाल्हि तुंहिंजे ॿुधाइण जहिड़ी कान्हे इहो ॿुधाइण जी ॻाल्हि आहे इहो अकबर साईं ही त सभु ज़नाना खणी कपिड़ा खया अथव पंहिंजी गुलाम खे ॾाढा मुंहिंजी गुलाम खे त खोड़ कपिड़ा आहिनि हीअ कंदियूं आहिनि हीअ मां हवेली में पंहिंजे बालनि जे मथे ते उठाईंदुसि माण्हुनि जे मथे ते लोग उहे बदनसीब छोकिरियूं ऐं औरतूं आहिनि जेकी असांजे हवेली में कमु कनि अकबर साईं मासियूं चओ न मासियूं यानी कि सिस्टर ऑफ सिस्टर लोग उहे मासियूं आहिनि जिन जे अबनि ऐं ॾाॾनि ते असांजो कर्ज़ु आहे तंहिं करे उहे असांजे हवेली में पोरियो कनि थियूं पर लोग मां उन्हनि सभिनी खे आज़ादु कराईंदुसि सभिनी खे आज़ादु मां चाचे जुमन सां मिलणु चाहियां थो हुन में मुंहिंजो तमामु ज़रूरी कमु आहे इहो त ठीकु आहे अकबर साईं पर दादा जुमन आहे न तव्हांजे फादर यानी कि वाल्द रेस दादन खान सां तमामु घणो नाराज़ आहे हुजणु बि खपे लोग कमु तमामु ज़रूरी आहे हिन घर जे मथां तमामु वॾी मुसीबत अचण वारी आहे अचे मुंशी जी बॉस इहो वटि पनो हिन में कुझु ॾेती लेती जा बिल मूं लिखी छॾिया आहिनि बाक़ी कमदार वॾो तोखे पाण सम्झाईंदो जी साईं साईं वो सेठ रज़ाक जे बारे में का ॻाल्हि हा हुन सां मूं ॻाल्हाए छॾियो आहे हा कराची वारो जवान मौला मूंखे चई न हुनखे हिन महीने खां 500 रुपया वधाए ॾिजईं हाज़िर बाबा साईं ॿी ॻाल्हि त आउं हाणे वञा थो ज़ियारत ते महीने सवाइ मोटी जी साईं साईं तव्हां हितां जो क़बूल कोन कजो परसी हुते असांखे दौर में यादि रखिजो हा 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 ठीकु आहे साईं सभई मूंखे यादि आयो चङो सुभाणे हल चङो बाबा ख़ुदा हाफ़िज़ हा कमदार वॾा होॾे पाताल बंगले ते को वियो सारा माण्हू मोटी पिया आया पाणी सफ़ाई सभु बंदोबस्तु थी वियो आहे खाधे पीते जो सामान बि छॾे आया आहिनि हा अलाए जे केरु विया हुआ भरोसे वारा माण्हू हुआ या पर इहो ई ख़्यालु त मूंखे रखिणो हा फोन तो कर हेलो हेलो हा हा ॻाल्हायां पियो कहिड़ो जवानदार परेल हा 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 परेल कहिड़ो हाल आहे ख़ुशि आहीं हा हा इहो छा पियो चवीं न न
मां गई 15 मिनट अधु कलाक बि न भाई जी वियो खैर खैर चङो आउं सम्झी वियुसि हा हा महिरबानी महिरबानी तुंहिंजी महिरबानी वाह बड़ी ख़ैर अहमद तुंहिंजे माण्हुनि खे वठी हलो हींअर ई हलंदासीं वाह मां वञा पाता पोइ तुंहिंजो ख़्यालु रखिजांइ ठीकु आहे हले हा बसि हले मामा साईं अवी कोन हा तंहिं करे कुझु फ़ैसिला मूं पाण कया आहिनि पर हाणे जॾहिं तव्हां अची विया आहियो त तव्हांखे ॿुधाइणु ज़रूरी हो ठीकु आहे मां हिते वियुसि कोन इन करे तो ते का भयारी कान्हे बाक़ी तूं सियाणी आहीं सम्झो आहीं त पोइ महिरबानी करे इहे फ़ैसिला मंज़ूर करियो हा करियो प्यार जूं शादियूं करियो ऐं मूं वटि छोकिरनि ऐं छोकिरनि खां वञी मर्ज़ी पुछो इहो हुकुम आहे हा महिरबानी मामा साईं महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा लव इज़ लक यानी कि प्यार त क़िस्मत आहे न बाबा तुंहिंजे प्यार जी शादी बि त मूं ई कराई न ऐं मां उहा बिन ॻाल्हि जो काइल आहियां त पोइ मामा साईं शम्मी ऐं ख़ालिद जा काज बि अव्हांखे पंहिंजे हथनि सां सुरा करणा पवंदा हा पर तेसि ताईं मां खे कैनेडा मोटी वापसि न वञणु ॾींदसि वापसि केरु वेंदो सवाल ई पैदा कोन थो थिए पियो ऐं हूअं बि हली त कैनेडा वारा पाण वेठा हुजनि मूंखां सवाल बाक़ी आउं शमी ऐं ख़ालिद जी शादी जो हथ खाई पोइ वेंदो हा पर भत बि त अव्हांखे ई करिणो आहे मामा साईं हा मूंखे हा त पोइ ठीकु आहे नो प्रॉब्लम मां कनि था ऐं हा मंगणे जी तारीख़ बि अव्हांखे ई कढणी आहे मूंखां सवाइ ॿियो लकी डेट कढी बि केरु थो सघे पियो सही वक़्तु ऐं सही तारीख़ खोट ऐं कुंवार जे नाले जो अबजद पढ़ी मां ई त मिलाईंदुसि न बाबा हा पर ॿिन्ही जोड़नि जी तारीख़ हिकिड़ी हुअणु खपे न भई हुनखे त करे इहो तफ़ बि कोन अचे छुटी पवंदी करे त 2 कलाक निंड अचे थी कोन ऐं करे त राति जो 2 टे भेरा उथी पाणी बि पीअंदी आहे कीअं थी वई हूंदी छो तोखे कॾहिं कोन ॿुधायो अथसि हा चवंदी आहे त ड्रामनि में कमु करण जो कथम केॾो समय इंतज़ारु करे पोइ निकिती आहियूं भई असां ते त मया न हूंदी न पाणे आइस्क्रीम विञाई अथसि आइस्क्रीम खाइण जो त अंध सां बि घणो आहे वाह वाह ॾाढी भली मुंडी आहे अदी जना हिन में जेके हीरा लॻियल आहिनि से बि ॾाढा क़ीमती आहिनि भला इन ते घणो ख़र्च थियो हूंदो बसि अभी रहीमा थोरो थोरो करे रुगो पाण त सून ते ख़र्च कयो अथऊं बाक़ी त सभु ॿार बेगम साहिब असां त लाहे छॾिया आहिनि जेवर कपिड़ा गाॾी बंगलो असुल ज़रेपुर जे कमु पाण ते अथसि भला ॿियो छा कयो अथई ॿियो बि हे सेठ ठारायो अथमि ॾिस कीअं आहे वाह वाह ॾाढो सुठो आहे जड़प बि सुठी अथसि घड़प बि सुठी अथसि भला ठहियल वरितो अथई न ठारायो अथई हे ॾिसूं कीअं बि भाई अॼु अलाए हूअ त हाणे ठहियल बि सुठा पिया मिलनि हा हा मां बि इहो ठारायो अथमि बसि अदी मां इन लाइ पई पुछां जो बचियल आशी लाइ बि हाणे मूंखे सोन मीन खपंदो हूअं त असां ज़ाल मुठनि जा सर ई बेगम साहिबा जा आहिनि सभु कुझु उन्हनि जे पारां थींदो पर बि तॾहिं बि न्याणी आहे तुंहिंजो त ॾिबो जेको माइटनि जे पारां चइजे बसि अदी ॿई घोट बि संदसि त कुआरियूं बि संदसि असीं त ॿई रुगो वेठी झंझ वॼाईंदियूं जंज में हाय अदी झांझ बि त वॼाइण नथी अचेसि
आकाश ऐं पाताल में केॾो वॾो फ़र्क़ु आहे केॾो वॾो फ़र्क़ु। हेलो जी होल्ड करियो फोन अथई हेलो आकुम साईं वालेकुम अस्सलाम